दोस्तों उम्मीद है तव्हां ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे 20 तन्हायूं। एल्बम तमामु सुठो आहे, बहितरीनु आहे। ऐं हिन में जेके गीत लिखिया विया आहिनि इहे शॉर्ट गीत लिखिया विया आहिनि, मतिलबु अखर जेके आहिनि हिकु हिकु करे लिखियो वियो आहे। ऐं हीउ एल्बम जेको आहे इहो तासुर सां ॿधलु आहे। तासुर जो मतिलबु आहे पहिरियों मतिलबु डायलॉग वग़ैरह आहिनि, उनखां बाद एल्बम आहे, मतिलबु उन खां पोइ गीत हलणु शुरू था थियनि। एल्बम तमामु सुठो बहितरीनु गीत आहिनि। हिन में सिलेक्शन वहीद हकड़े जी आहे, 2002 जो एल्बम आहे, तमामु बहितरीनु। हिन में मुंहिंजो गीत जेको पसंदि जो आहे, गीत जा ॿोल आहिनि टुटी दिलि खे वेही कहिड़ा टाका थो हणे। मतिलबु हीउ जेको गीत आहे इहो पहिरियों गीत आहे। हिन ते ख़ाली लिखियो वियो आहे दिलि ख़ाली। ऐं काफ़ी दोस्त आहिनि परस्तार पुराणा, उन्हनि खे ख़बर हूंदी एल्बम जी त हीउ एल्बम कहिड़ो आहे, हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि। ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि, उहे बि शामिलु कयूं। उनखां बाद तव्हांखे सभु गीत ॿुधायूं था। पहिरियों कमेंट्स वहीद भाउ कयो आहे, लास्ट सॉन्ग माय फेवरेट लिखियो अथई, दिलूं मोकिलियो अथई, वॾी महिरबानी वहीद भाउ। उनखां पोइ ॿिया दोस्त आहिनि। ॿियो वहीद वरी लिखियो आहे सुपर हिट सॉन्ग्स। ऐं सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे मास्टर मंज़ूर किंग ऑफ वॉइस। वॾी महिरबानी सिराज भाउ, लख कुर्ब तव्हांजा। उनखां बाद सैयद आसिफ अली शाह लिखियो आहे हकीम भाई ये ज़बरदस्त एल्बम मेरा फेवरेट है। वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस एल्बम। कमेंट्स खां बाद तव्हांखे ॿुधायूं ज़रूरी ॻाल्हि त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे न, ऐं हिन वीडियोनि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ा गीत आहिनि हिन में, ऐं कहिड़े साल में एल्बम आयो आहे, ऐं हिन में जेके सिलेक्शनकार आहिनि शाइर उहो कहिड़ो आहे या वहीद हकड़ो आहे। काफ़ी शाइरनि सिलेक्शन कई आहे वहीद जी, हिन जी मास्टर मंज़ूर जी। मास्टर मंज़ूर तमामु बहितरीनु फ़नकार आहे। ऐं हाणे ॿुधाईंदासीं तव्हांखे त हिन में पहिरियों गीत मां तव्हांखे ॿुधायो कहिड़ी दिलि टुटी खे वेही टाका थो हणे। उनखां बाद मतिलबु ईअं उन्हनि शॉर्ट करे माना हिकिड़ो अखर गीत जो लिखियो वियो आहे। उनखां पोइ वहीद हकड़े जो गीत आहे, गीत जा ॿोल लिखिया अथऊं अखियूं, ठीकु। उनखां बाद वरी वहीद हकड़े जो गीत आहे खिलंदे 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 लुढ़क किरी पिया। ऐं उनखां पोइ सांवल मीराली जी शाइरी आहे, गीत जा ॿोल आहिनि ॾुख। ऐं उनखां पोइ आहे मेवो खान, उन जी शाइरी आहे, गीत जा ॿोल लिखिया अथई मिलणु। उनखां पोइ आहे ग़ुलाम क़ादिर घायल जी शाइरी तमामु बहितरीनु, क़िस्मत सां। उनखां पोइ आहे आख़िरी न आहे, बशीर अहमद बुके जी शाइरी आहे जुदाई। ऐं उनखां पोइ आहे वहीद हकड़े जी शाइरी आहे, गीत जा ॿोल लिखिया अथई क़दुरु कोन कयो तो। तमामु सुठो गीत आहे। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो त एल्बम ऐं इंफॉर्मेशन जेका आहे उहा सही ॾियूं पिया, या कुझु का ग़लती वलती हुजे त उहो कमेंट्स में मूंखे लाज़मी ॿुधायो त ऐं अॻी वीडियो में उहा ग़लती न कयां या उहा ग़लती पंहिंजी सुधारियां। ऐं दोस्तनि खे इहो बि चवां थो त ॿियो तव्हांजी कहिड़ी पसंदि जो फ़नकार आहे, उन जे बारे में कमेंट्स ज़रूरु कंदा त उन जे लाइ बि आउं तयारी वठां ऐं उन जा बि वीडियो ठाहिणु शुरू कंदुसि इंशाअल्लाह। ऐं उनखां पोइ ॿियो जेको चैनल आहे मुंहिंजो सिंधी फोक म्यूज़िक चैनल, उन ते बि इंशाअल्लाह कमु तमामु जल्द स्टार्ट कंदासीं।